नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं ठिकराठो जो त ठिकराठो में भी रैलियूं कढियूं वयूं आहिनि ऐं सिकड़ी जा इंतज़ाम भी सख़्त कया विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे मजीद। जी नाज़रीन, जीअं समूरे मुल्क जीअं सिंध ऐं ठिकराठो में भी जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक ने ईद मिलादुन नबी सिलसिलो वॾे जोश ऐं जज़्बे ऐं अक़ीदत सां मल्हायो वञी रहियो आहे। हितां जा जेके पसगिरदा जा ॻोठ आहिनि, मुबारकपुर, गाढ़ो दड़ो, रूपर ऐं ॿिया जेके भी ॻोठ आहिनि, उन्हनि मंझां जेके नंढियूं वॾियूं रैलियूं निकिरी करे जेके ठिकराठो जी मुख्य चौक ते पहुचंदियूं, उतां जेका खानगढ़ शरीफ, डंडी ऐं जेका ॿिया जुलूस आहिनि उहे उन में शामिल थी करे हितां जेका हिकिड़ा मरकज़ी जेका सालाना मिलाद शरीफ जी जेका रैली निकिरंदी आहे उन में शरीक थियनि था। हर तरफ़ जेको रैली में आहे आशिकाने रसूल के हथनि में सावा झंडा ऐं हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा, मरहबा या रसूलुल्लाह जा नारा गूंजदा रहनि था।